अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं शकील अहमद ख़ास के लिए जी तो तव्हां ॾिसी रहिया सिंधी व्लॉग। दोस्तों अॼु तव्हांखे अहिड़ी मां शइ ॾेखारींदुसि जो तव्हां कॾहिं न ॾिठी हूंदी। अचो त तव्हांखे उनजी विज़िट करायूं। दोस्तों पाणी बंदि हुजण सबबु इन जे करे झटो हलायो आहे ऐं लॻा पिया आहिनि कम में। काफ़ी टाइम लॻी वियो आहे हिननि खे ठाहींदे ऐं अचो त ॾिसूं त हिननि जो झटो कामयाबु वञे थो या नथो वञे। कुझु तयारु थी चुको आहे ऐं इन जे करे हाणे विझंदा त पाणी हिन में हाणे ॾिसूं त भला ही छा पियो थिए। हिन खे पाणी विझी ऐं नड़े खे कंदा फुल, पोइ ॾिसंदा त छा पियो थिए। फाइनली दोस्तों हिननि पाणी विझी ऐं फुल करे छॾियो ऐं हाणे ॾिसूं था त ही पाणी कढे थो या न। हिननि कमु थियो आहे स्टार्ट, हाणे ॾिसूं था त पाणी कढे थो या न। ऐं इन जे करे ॿियो ही पटो ढरो अथनि, हाणे बीह वियो आहे। अलाए छाजे करे पटो ढरो अथसि, ॾिसूं त छा पियो करे ड्राइवर। हाणे बीह वियो त यको, ॾिसूं त छा पियो करे। मोशन ॾिनो अथई, हा हली वियो, हलणु शुरू थी वियो आहे। हाणे ॾिसूं था त पाणी बि अची वियो दोस्तों, पाणी बि कढी छॾियईं। हाणे वञे पियो नड़े में। नड़ो काफ़ी वॾो आहे, ज़बरदस्तु वॾो नड़ो आहे। पाणी बि हलणु ओहो पाणी कढियो अथई। अचो त तव्हांखे वेझो हली ॾेखारियूं था। दोस्तों पाणी हलणु आख़िर शुरू थी वियो ऐं नड़ो बि ॾाढो वॾो आहे ढिघो। ॾिसूं त ही हाणे केतिरो थो पाणी कढे ऐं घणी ज़मीन भराईंदो घणनि कलाकनि में। ऐं हलो त तव्हांखे ॾेखारियूं उन नड़े में केतिरो असुलु पाणी थो निकिरे, त ही अंदाज़ो घणे टाइम में भरींदो ज़मीन खे। पाणी त ज़बरदस्तु पियो कढे, सफ़ा VIP। दोस्तों उमेदु आहे त तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो ऐं असांखे सपोर्ट कंदा, सब्सक्राइब कंदा। तव्हां ॿाहिरि जी वॾी महिरबानी थींदी ऐं खोड़ सारो पंहिंजो ख़्यालु रखियो, दुआनि में यादि रखियो। वरी मुलाक़ात नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।